हिकिड़े महात्मा के कंहिं पुछियो त असां भक्ति करण था चाहियूं, ॿुधायो कीअं भक्ति कयूं। महात्मा राजन मिश्रा चवण लगा त भैया तव्हां भक्ति करण था चाहियो, हाँ त ॿुधायो हिकिड़ी ॻाल्हि कि तव्हां घर में घणा माण्हू आहियो? चई साईं असां 6 माण्हू आहियूं, 2 असां पति पत्नी, 2 असांजा मम्मी पापा, 4 2 असांजा ॿार, कुल 6 माण्हू आहियूं। अच्छा अच्छा, घर में मंदिर अथव? हाँ साईं घर में मंदिर आहे न। त मंदिर में कोई वेठो आहे? चई साईं छा था ॻाल्हि कयो, बांके बिहारी कृष्ण मुरारी पाण वेठा आहिनि न। चई पोइ उन जी गिनती न कंदा आहियो घर में? घर में वेठा आहिनि, हा त उनखे घर खां ॿाहिरि सम्झंदा आहियो छा? माण्हू चुप थी वियो वीचारो। चई पहिरियों गिनती त उन्हनि जी कयो, भक्ति तव्हांजी कीअं वधे प्यारा। परिवार जो जेको मुखियो आहे, जेको सर्वे सर्वा आहे, सभु कुझु आहे, तूं उन जी गिनती नथो करे पंहिंजे परिवार में, ऐं चए थो मूंखे भक्ति करणी आहे। पहिरियों त उन जी गिनती कर। चओ हरे राम हरे राम हरे कृष्ण।